सिंध हाई कोर्ट सकाफ़त खाते के रेज़िडेंट डायरेक्टर रोशन अली कनासरो के उहिदे तां हटाइण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। अहम ख़बर आहे, सिंध हाई कोर्ट सकाफ़त खाते के रेज़िडेंट डायरेक्टर रोशन अली कनासरो के उहिदे तां हटाइण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। अदालती हुकुमनि ते अमल न करण ते सकाफ़त ऐं नाणे खाते जे आफ़ीसरनि ख़िलाफ़ तौहीनी अदालत जी दरख़्वास्त ॿुधणी थी आहे। नाणे खाते वारे सेक्रेटरी पारां जांच कमेटी जी रिपोर्ट अदालत में पेश कई वई। रोशन अली कनासरो केतिरनि सालनि खां तरक़ियाती मनसूबनि जो मुस्तक़िल हिसो रहियो आहे। रोशन अली कनासरो जे उहिदे ते मौजूदगी सबबि रिकॉर्ड में तब्दीलीअ जो इम्कान आहे। रिपोर्ट में इहो ॼाणायो वियो आहे। इंक्वायरी दौरान दरख़्वास्त गुज़ार कुझु अहिड़ा दस्तावेज़ पेश कया जेके खाते वटि मौजूदु न हुया। अहम ख़बर आहे, सिंध हाई कोर्ट सकाफ़त खाते जे रेज़िडेंट डायरेक्टर रोशन अली कनासरो खे उहिदे तां हटाइण जो हुकुम ॾेई छॾियो आहे, जॾहिं त अदालती हुकुमनि ते अमल न करण ते सकाफ़त ऐं नाणे खाते जे आफ़ीसरनि ख़िलाफ़ तौहीनी अदालत जी दरख़्वास्त ॿुधणी थी आहे। नाणे खाते वारे सेक्रेटरी पारां जांच कमेटी जी रिपोर्ट अदालत में पेश कई वई। रोशन अली कनासरो केतिरनि सालनि खां तरक़ियाती मनसूबनि जो मुस्तक़िल हिसो रहियो आहे, जॾहिं त रोशन अली कनासरो जे उहिदे ते मौजूदगी जे सबबि रिकॉर्ड में तब्दीली जो इम्कान आहे।